नाज़िम पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु घोटकी पहुचंदो, जिथे बरसात दौरान मुतासिर थियल माण्हुनि खे ज़मीन जा मालिकाना हक़ ॾिना वेंदा। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक लगारी। जी मुश्ताक। नाज़रीन, पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध अॼु घोटकी पहुची रहिया आहिनि, जिते जेको आहे जेके बरसात में घर तबाह थियल आहे उन्हनि खे जेका आहे संदूं ॾिनियूं वेंदियूं। हिन वक़्तु हज़ारे औरत ऐं हज़ारे जेके हिते मर्द शरीक नी। हिन वक़्तु जेको आहे सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु सख़्तु कया विया आहिनि। हिन वक़्तु जो घोटकी ज़िले में 82,746 जेके मुतासिर थिया आहिनि, उन्हनि में जेको आहे उन्हनि जा जेके उन्हनि खे संदूं ॾिनियूं वेंदियूं। पर हिन वक़्तु जेको आहे अॼु घोटकी डिग्री कॉलेज में जेको 5,000 जेके हिते जेके मुतासिर औरतूं नी, जंहिंजे घर किरिया नी, जेके मर्द उन्हनि खे संदूं ॾिनियूं वेंदियूं। हिन वक़्तु जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु सख़्तु कया नी। घोटकी ज़िले खां जेके हज़ारे हिन वक़्तु जेके औरतूं पहुतल नी, मर्द पहुतल नी। हिन वक़्तु जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध जेके कुझु घणनि हिते पहुचंदा, जिते जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध जेको आहे औरतुनि खे जेका मालिकाना घर जा जेके संदून उहे विरहाईंदा। हिन वक़्तु मां इहो ॿुधाईंदो हलां त जेका पीपल्स पार्टी जे अॻवानी जाम इकरामुल्ला ख़ान धारे जो, सरदार मोहम्मद बशीर ख़ान मार, मीर ख़ालिद अहमद खलवंडी ऐं ॿिया जेके पीपल्स पार्टी अॻवान बि उहे हिते पहुचण जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु जेको सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु सख़्तु कया आहिनि। जी।